अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था डेस्क ऑर्गेनाइज़र या टेबल ऑर्गेनाइज़र। तव्हांजी राइटिंग टेबल हुजे त उन ते रखण जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो दॿो था ठाहियूं जेको तव्हांजो इलाही सारियूं शयूं संभाले सघंदो। ऐं उहो दॿो छा मां ठाहियूं था, हीउ हिकिड़ो केक में दॿो आयो जेको बिल्कुलु बि हिकिड़ो फालतू ऐं सॉफ्ट पाठे वारो बेकार दॿो आहे। ऐं हीउ हुयो मूं वटि टिशू पेपर रोल, किचन में जेके असां किचन टॉवल्स यूज़ कंदा आहियूं, पेपर टॉवल्स, उन्हनि मां ही ख़ाली थियो जंहिंखे कटे मूं ॿ अधु करे छॾियो। असल में मां हिननि खे उछलाइण लॻी हुयमि, पर मूंखे हिकदमि ख़्यालु आयो त न, हीअ त कम जी शइ आहे, इन मां बि कुझु ठाहियूं था। सो काई बि शइ दुनिया में बेकार न आहे। सो मूं वटि हीउ बॉक्स आहे, हीअ ख़ाली दॿो हिकिड़ो, टिशू पेपर रोल आहे, उनखे ॿ टुकड़ा कयो आहे, ग्लू आहे ऐं पेपर कटिंग जी कैंची आहे। हमेशह चवंदी आहियां त पेपर कटिंग जी कैंची अलॻि हुजे। हीउ हिकिड़ो गुल आहे जंहिंखे मूं थोरो डेकोरेट करे रखियो आहे, ऐं हीउ गुल ठाहिण मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां। अगरि तव्हां मां कंहिं उहा वीडियो न ॾिठी आहे या मिस कई आहे या ॿीहर ॾिसणु चाहियो त हिन जो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾेई थी छॾियां, तव्हां उन मां ॾिसी था सघो। सो उनखां अलावा हीउ पेपर आहे जेको असां यूज़ कंदासीं हिनखे दॿे खे रैप करण लाइ। ऐं अक्सर असां पेपर जेके वठूं था, शीट्स, थोरो घणो यूज़ करे माण्हू उछलाए था छॾनि या ज़ाया थी थी वञनि। ईअं न करणु घुरिजे, थोरो पीस हूंदो त संभाले रखो। हीउ पेपर मां पहिरियों यूज़ करे चुकी आहियां, मैगज़ीन होल्डर ते कवर कयो त तव्हां ॾिसी सघो था। उनजी वीडियो बि मां लिंक जेको आहे हिन वीडियो जे हेठां ॾेई थी छॾियां, तव्हां ॾिसी सघो था। त हीउ थोरो टुकड़ो बचो, उहो बि मूं संभाले रखियो आहे। हीउ ॿियो पीस आहे मूं वटि। ऐं अक्सर ॾिसंदा असां रोल करे रखंदा आहियूं शीट्स, पोइ हीउ पनो रोल थियल हूंदो आहे। त इनखे यूज़ करण लाइ बहितरीनु जेको तरीक़ो आहे उहो इहो आहे त तव्हां हिनखे वरी बैक साइड ते रोल कयो। ये जब भी शीट हम रोल करके रखते हैं, बाद में इसको यूज़ करने में मुश्किल होती है, तो हमेशा इसको खोलें और इसको बैक साइड पे रोल करें। हाँ ॾिसो, ही बिल्कुलु खुली वियो, ही रोल कोन पियो थिए। सो इहो बिल्कुलु आसानी सां करे थो सघिजे। सो असां कयूं था स्टार्टिंग। सभिनी खां पहिरियों ही जेको हिन जो वधियल आहे दॿो, ये जो बढ़ा हुआ हिस्सा है, इसको हम काट लेते हैं। आप देखेंगे ये एक फालतू सा डब्बा जो किसी काम का नहीं था, जो कचरे में जाने वाला था, और ये पेपर टॉवल में से निकला हुआ एक रोल जिसको काट के मैंने 2 हिस्से कर लिए। तो ये किस तरह एक अच्छी और यूज़फुल चीज़ बनती है। ठीक है। हाँ, ही जेको आहे असां वटि इनखे असां इक्वल 2 टुकड़ा था कयूं। ॾिसो त हिन जो बि छा थो ठहे। हाणे ही सभिनी खां पहिरियों ही इन जे तरे में असां थोरी ग्लू हणंदासीं त जीअं इहो फिक्स थी वञे, ॼमी वञे ऐं पोइ खुले न। हल्की ग्लू, थोड़ी ग्लू हणी असां हिनखे पक्को था करें। इसको हमने थोड़ा सा ग्लू लगा लिया है ताकि ये अच्छी तरह से फिक्स हो जाए और बाद में ये खुले नहीं। ठीक है। उन खां पोइ उसके बाद ये देखिए, ही जेके ॿ आहिनि वधियल, इन्हनि खे असां ग्लू हणंदासीं थोड़ी ऐं अंदर जे तरफ मोड़े छॾींदासीं। ऐसा हम इसलिए करें कि ये बिल्कुल ही सॉफ्ट एक पेपर जैसा है, तो ये जो एक्स्ट्रा गत्ता जो है वो जब इसके साथ अटैच हो जाएगा तो ये मजबूत हो जाएगा। ठीक है। ही वधियल हिस्सा असां हिन सां जोड़े छॾींदासीं त हीउ थोरो पको थी वेंदो ऐं थोरो सख़्तु ऐं डबल पाठो थींदो त हीउ वधीक मज़बूत थींदो। और जो ये जो दोनों मैंने काटे थे, इसको भी हम इसके अंदर लगा रही। ॿई हिननि ते बि ईअं हल्की ग्लू हणो ऐं तव्हां हिन जे अंदर लॻाए छॾियो। अच्छा, ही तव्हां ॾिसो पिया न त ही फ़िलहालु खुलनि पिया। मूं तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त ही ग्लू तकड़ में न चिंबड़ंदी आहे, थोरो झलणो पवंदो असांखे। इसको थोड़ा सा इंतज़ार करना पड़ेगा और थोड़ा इसको पकड़ना पड़ेगा ताकि ये जुड़ जाए। ये दूसरा पीस भी। अब ये देखिए ना कि ये एक फेंकने वाली चीज़ थी, ये भी मैंने नहीं फेंकी, इसको भी हमने यूज़ कर लिया। हिनखे बि असां इस्तेमालु कयो आहे। असां हिन जे अंदरां जॾहिं हणंदासीं त हीउ पाठो डबल थी वेंदो ऐं थोरो मज़बूत थी वेंदो। अच्छा, है थोड़ा सा बढ़ रहा है तो उसको मैं हल्का सा पीस निकाल लेती हूँ। ये देखो, ये टुकड़ी मुँह कटे छड़िया, ये काट दिया मैंने क्योंकि फिक्स नहीं हो रहा था, थोड़ा सा बड़ा हो रहा था। तो ये अब आराम से, ये अब नीचे से भी चिपक गया, हेठां भी चिंबड़ी पियो, पासनि खां भी सब फिक्स थी विया आहिनि। हाणे असां हिनखे रैप कंदासीं कागज़ सां। ऐं ग्लू मां हीअ हमेशह चवंदी आहियां त घटि हिनखे दॿाईंदा कयो। अगरि हिन ग्लू खे असां घणो दॿाईंदा आहियूं, घणी निकिरी ईंदी आहे, उन खां पोइ हीअ मुश्किल थी वेंदी आहे हिनखे संभालणु। इस हाफ से हम शुरू कर रहे हैं, साइड से, ताकि अगर ये कम भी पड़े पेपर तो जोड़ जो है वो सामने नहीं आए। ठीक है।
हिन अध खां असां स्टार्ट पिया कयूं। जीअं असांजो अगरि कागज़ खुटी बि पए त उहो ॻंढि जेको आहे पासे ते हुजे। अच्छा, हिनखे हणी ऐं थोरो ही निशान लॻायो। उनखां पोइ हिते हिन पासे, ठीक है। वरी असां हिते ग्लू हणूं था। इसके पूरे के ऊपर लगाना ज़रूरी नहीं है, सिर्फ लाइनों पे जो इसका जो आउटलाइन है, जो शेप है, उस पर लगा लें बस। ठीक है, इनके मोड़ियूं था। अच्छा, नीचे से इसको बराबर रखना है। हेठे पासे ॾिसो तव्हां, ही वधियल न हुजे, हेठे पासे बिल्कुल लेवल हुजे। और इसको लगाते जाएं और इस पे निशान लगाते जाएं। ये हमें बाद में इसकी सहूलत होगी जब इसको हम अंदर मोड़ेंगे। जॾहिं असां हिनखे अंदरे पासे वराईंदासीं ये असांखे आसान थी वेंदो। हिनखे हीअं ज़रूरु निशान लॻायो। और अॻे ये हिते हाणे, ठीकु आहे। अब ये देख रहे हैं थोड़ा सा कम पड़ गया, हल्का सा, तो ये जोड़ आ गया। इसमें मैं थोड़ा पीस लगाऊंगी तो वो हमें बुरा नहीं लगेगा। साइड पे है, ये थोड़ा है मेरे पास, और मैच करके मैं पट्टी ऐसे लगाऊंगी कि ये इसका हिस्सा लगे। कोशिश मेरी यही होगी। ॾिसो, ही मां हिन ते ईअं थी हणा जो ही हिन जे बिल्कुलु इक्वल अची वञे, ख़बर न पए त ही ॻंढ आहे, पता नहीं चलना चाहिए कि यहाँ जोड़ है। ये ऐसे आराम से लग जाएगी। डिज़ाइन मिलाकर मैं इसको लगा रही हूँ, ठीक है। ही ॻंढ मूं ॾिसी फिक्स करा। हाणे ही हेठि जेको आहे हेठां मोड़े छॾींदासीं। ही जेको मथे वधियल आहे उहो त उअं ई अंदरि हलियो वेंदो। अच्छा, हाँ ही लगी वियो आहे। ही चइनी कुंडन ते असां जेका आहिनि हिननि खे कट हणंदासीं। चारों जो कोने हैं ये हम निशान सब पे लगा चुके, इस पे हम कट लगाएंगे। ये चारे कुंडूं असां कटे वेंदासीं छो त अंदरि मोड़न में सहूलत थींदी। ही ॾिसो चारे पीसिस अलॻि थी विया। हिन पासे त जोड़ हुयो, इन करे इलाही था लॻनि। सो अंदर जे तरफ़ असां में ग्लू हणंदासीं, हल्का सा ग्लू इसके अंदर, और ये फिर हम सारे साइड्स जो है इसमें अंदर मोड़ लेंगे। हींअर ग्लू जेका आली आहे त थी सघे थो त ही उथली अचनि, निकिरी अचनि, पर जीअं ई सुकी वेंदी तीअं ही ॼमी वेंदा। ये जो बढ़ा हुआ था एक एक्स्ट्रा, इसको एक थोड़ी सी और ग्लू लगा देते हैं। इसको अब हम छोड़ देंगे थोड़ी देर के लिए ताकि अच्छी तरह से ये सेट हो जाए। जैसे जैसे ग्लू जो है वो थोड़ी सी ड्राई होगी तो ये आराम से चिपक जाएगा। अब ये बॉक्स हमारा हो गया तैयार। इसको हम साइड पे रखते हैं। ये दो जो हमारे पास रोल हैं इसको हम कंप्लीट करते हैं। मां वटि अहिड़ो सेम पेपर न हुयो, इन करे मां सन्हो चेक खयो आहे ऐं कलर में जो तक़रीबन सेम आहे, ब्राउन जो डिफरेंट शेड आहे, पर साॻी ॻाल्हि आहे। त हिन रोल खे बि असां ही रफ किनारो हेठि कंदासीं ऐं ही मथे कंदासीं। एक साइड पे ग्लू लगाया है हमने, इसको नीचे की तरफ जो है पूरा रखेंगे, ऊपर की तरफ हम थोड़ा बढ़ा हुआ छोड़ेंगे। ठीक है, इनके हथ सां दबाए चिमड़ायो ऐं पोइ हिननि जे किनारनि ते हल्की ग्लू हणी वञो। नीचे की तरफ पूरा आना चाहिए, ऊपर की तरफ थोड़ा जो बढ़ा हुआ है वो उसको ऊपर छोड़ दें, ऊपर निकाल दें। अब ये इस जोड़ पे हम लगाएंगे ग्लू। हिन गंढ ते भी ग्लू हणूं था।
इसको रख देंगे ताकि ये अच्छी तरह से फिक्स हो जाए। खुल भी गया तो दोबारा सेट करेंगे। इसका भी जो रफ किनारा है उसको नीचे करें, नीचे से इसको पेपर को बराबर रखना है, जो बढ़ा हुआ है उसको ऊपर की तरफ बढ़ा दें। एक साइड पे जो साफ जो किनारा है उस तरफ बढ़ा दें और ये रफ जो किनारा है उसको नीचे कर दें। अब इसको 2 मिनट तो लगेंगे फिक्स होने में। 2 मिनट लगना छो त ग्लू तकड़ में न चिंबड़ंदी आहे, न कि असां 2 मिनट झले बीहंदासीं त जीअं ये फिक्स थी वञे। ये देखें जोड़ भी जुड़ जाए अच्छी तरह से। इसको भी हम रखते हैं एक तरफ ताकि सेट हो जाए। ये जो पहले बनाया है, अब देखें जो ऊपर की तरफ बढ़ा हुआ है उसमें कट लगाएं इस तरह से, रफ थोड़े थोड़े से फासले पे। अब अंदर की तरफ हल्की सी हम ग्लू लगाएंगे, ज़्यादा ज़रूरी नहीं है बिल्कुल, या पेपर्स पे ही लगा लें। जो बढ़े हुए टुकड़े हैं उन पे थोड़ा थोड़ा सा इसको ग्लू कर लें और इसको अंदर मोड़ दें। अगर कट लगे होते हैं तो इस सफाई से मुड़ जाता है। आप देख सकते हैं अच्छा लग रहा है, ये साफ़ सुथरा नीट। ये खुल गया पहले वाला, इसको फिर से हम हाथ से पकड़ के फिक्स करते हैं और उसके साथ साथ हम इसमें भी कट लगा लेंगे। और इसके भी सिरों पे थोड़ा सा ग्लू। इसको दबा के अंदर करें, हिननि के अंदर कयो। हाणे जेके वधियल किनारा उन्हनि ते हल्की हल्की ग्लू हई से। कट हणण जो मक़सदु इहो आहे त हीअ सुठी हिन जी फिनिशिंग अचे, फाइन फिनिशिंग हिन जी अचे। ठीकु आहे, हाणे हीअ थी विया असांजा फिक्स। ॿ असांजा ही रोल तैयार आहिनि। हाँ डिसो, अच्छा इसके हम जोड़ पे लगाएंगे ग्लू बाहर की तरफ। इसे हमें इसमें लगाना है, तो ऐसे लगाएंगे कि जोड़ जो है वो दीवार के साथ आए। 2 तरफ ग्लू लगाएंगे हम, एक जोड़ पे हिकिड़ी असां हिन गंढ ते ग्लू हणंदासीं ऐं हिकिड़ी असां, छो त कॉर्नर में हणणो आहे त हिनखे ग्लू ईअं हणी आहे जीअं 2 पासा कवर थी वञनि, चिंबड़ी वञनि हिन में। ग्लू वारा 2 साइड फिक्स थी गया। जो खुला हुआ हिस्सा था उसको नीचे रखना है। ॾिसो खुलियल पासो हेठि हली वियो त हाणे हिन जो तरो त उहो ई बंदि आहे, त हुन में फिक्स थी वियो। हेठां कुझु बि हणण जी ज़रूरत कोन्हे। सो ही बॉक्स तक़रीबन तैयार आहे। थोड़ी ही ग्लू हिनखे एक्स्ट्रा लगी वई आहे, या खणूं था। हमेशह मां चवंदी आहियां हिनखे हल्को खोलियो, पर हीअ कॾहिं कॾहिं ॾाढी आउट ऑफ कंट्रोल थी वेंदी आहे ग्लू। ठीकु आहे, हीअ हाणे असांजो रेडी आहे। ऐं हिनखे असां डेकोरेट करण लाइ ही फेल्ट जा पन, ही स्टेमिन्स बाज़ार में मार्केट में अवेलेबल आहिनि। न हुजनि त बि कोई मसइलो ई न आहे, हिन खां बग़ैर बि ही ठही वेंदो। हिनखे असां थोरी ग्लू हणंदासीं पननि ते ऐं थोरी गुल जे विच ते ग्लू कयूं था बंदि। ॾिसो ग्लू लगी आहे हिनखे। हाणे असां हिनखे हीअं हिन ते चिंबड़ाईंदासीं। कीअं थो लॻे? सुठो आहे। सो असां हिनखे डेकोरेट कीअं कंदासीं या यूज़ कीअं कंदासीं? डेकोरेट त थी वियो आहे। ॾिसो हिन में असां पंहिंजूं पेनूं, मार्कर्स ऐं अहिड़ी शयूं रखी था सघूं, या जहिड़े बि मक़सद लाइ तव्हां यूज़ करणु चाहियो। ऐं हीअ जेको हिन जो हिसो आहे ख़ाली, इन में बि असां जेके आहिनि पेपर क्लिप्स आहिनि, पिन्स जूं दबियूं आहिनि, अहिड़े टाइप जूं शयूं असां हिन में रखी सघूं था। हीअ तव्हांजो तमामु हिकिड़ो जेको आहे टेबल ते सुहिणो लॻंदो। ऐं इन खां पहिरियों मां ठाहे चुकी आहियां ही मैगज़ीन होल्डर। त तव्हां पाण ॾिसो त ही 2 शयूं गॾु जॾहिं टेबल ते हीअं पयूं हूंदियूं त टेबल केॾी सुठी ऐं ऑर्गेनाइज़्ड लॻंदी।
तव्हांजा किताब, तव्हांजा मैगज़ीन्स या तव्हांजा फाइल आहिनि, अहिड़ी का बि शइ या पेपर्स आहिनि तव्हांजा, उहे तव्हां हिन होल्डर में रखी सघो था ऐं हिन में तव्हां पंहिंजूं बाक़ी नंढियूं नंढियूं शयूं, पेनूं, मार्कर वग़ैरह। सो उमेदु आहे त तव्हांखे इहो वणियो हूंदो। ऐं हिन गुलनि जी वीडियो जो लिंक बि मां ॾियां थी हिन वीडियो जे हेठां, ऐं हिन पेपर मैगज़ीन होल्डर जो बि इन जो लिंक बि हेठां ॾियां थी, तव्हां चेक करे सघो था। ऐं उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी त लाइक कजो ज़रूरु, कुझु चवणो हुजे त कमेंट कयो, वीडियो शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त अगरि मुस्तक़बिल में बि मां तव्हांखे कुझु सेखारियां, जेको कुझु मां शेयर कयां त उहो तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो। सो तेसिताईं मोकिलायूं नथा, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अलाह हाफ़िज़।